पेशावर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पेशावर हाईकोर्ट बार जे इताते में मथत फायरिंग कई वई है, जंहिंमें सीनियर वकील लतीफ़ आफरीदी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो वियो, जिते उन दम ॾेई छॾियो। लेडिंग रेडिंग अस्पताल इंतज़ामिया लतीफ़ आफरीदी जी मारिजी वञण जी तस्दीक करे छॾी है। अब्दुल लतीफ़ आफरीदी खे 6 गोलियूं लॻियूं हुयूं। फायरिंग कंदड़ शख़्स खे मौके ते गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजी सुञाणप अदनान जे नाले सां थी है, जॾहिं त जवाबदार साहिल जे तौर ते आयो हो। पेशावर हाईकोर्ट बार इताते में फायरिंग खां पोइ हाईकोर्ट जा दरवाज़ा बंद करे छॾिया। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त शुरुआती तौर ते वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻे थो, पर मामले जी इंक्वायरी करे रहिया आहियूं। इहो बि पतो लॻायो पियो वञे त जवाबदार पिस्तल अंदर कीअं खणी आयो आहे। हथियार फराहम करण में कंहिं संदसि मदद कई है। लतीफ़ आफरीदी केरु हो? मशहूर कानूनदान लतीफ़ आफरीदी सुप्रीम कोर्ट ऐं पेशावर हाईकोर्ट बार एसोसिएशन जो सदर पिण रही चुको आहे। हू क़ौमी जमहूरी तहरीक जो सीनियर अॻवान हो, जॾहिं त हू क़ौमी असेंबली जो मेंबर पिण रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।